अहम ख़बर खां वाक़िया आगाह कंदा हलूं त भारतीय मीडिया पारां पाकिस्तान जे भारत ते हमलनि जो एतराफ़ कयो वियो आहे। भारतीय मीडिया पठानकोट एयरबेस पहुंच ऐं जम्मू एयरबेस ते पाकिस्तानी हमलनि जो एतराफ़ कयो आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं। भारतीय मीडिया पारां पाकिस्तान जी भारत ते हमलनि जो एतराफ़ कयो वियो आहे। भारतीय मीडिया पठानकोट एयरबेस पहुंच ऐं जम्मू एयरबेस ते पाकिस्तानी हमलनि जो एतराफ़ कयो वियो आहे। राति जी ऊंदाही में हमलो कंदड़ भारतीय बोज़लाणे हमले जो ॾींहं जी रोशनी में भरपूर जवाब ॾिनो वियो आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं। भारतीय मीडिया पारां पाकिस्तान जे भारत ते हमलनि जो एतराफ़ कयो वियो आहे। भारतीय मीडिया पठानकोट एयरबेस पहुंच ऐं जम्मू एयरबेस ते पाकिस्तानी हमलनि जो एतराफ़ कयो आहे। राति जी ऊंदाही में हमलो कंदड़ भारतीय बोज़लाणे हमले जो ॾींहं जी रोशनी में भरपूर जवाब ॾिनो वियो आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं त भारतीय मीडिया पारां पाकिस्तान जे भारत ते हमलनि जो एतराफ़ कयो वियो आहे। भारतीय मीडिया पठानकोट एयरबेस पहुंच ऐं जम्मू एयरबेस ते पाकिस्तानी हमलनि जो एतराफ़ कयो वियो आहे। राति जी ऊंदाही में हमलो कंदड़ भारतीय बोज़लाणे हमले जो ॾींहं जी रोशनी में भरपूर जवाब ॾिनो वियो आहे। अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त भारतीय मीडिया पारां पाकिस्तान जी भारत ते हमलनि जो एतराफ़ कयो वियो आहे। भारतीय मीडिया पठानकोट एयरबेस पहुंच ऐं जम्मू एयरबेस ते पाकिस्तानी हमलनि जो एतराफ़ कयो वियो आहे। राति जी ऊंदाही में हमलो कंदड़ भारतीय बोज़लाणे हमले जो ॾींहं जी रोशनी में भरपूर जवाब ॾिनो वियो आहे। अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त भारतीय मीडिया पारां पाकिस्तान जे भारत ते हमलनि जो एतराफ़ कयो वियो आहे। भारतीय मीडिया पठानकोट एयरबेस पहुंच ऐं जम्मू एयरबेस ते पाकिस्तानी हमलनि जो एतराफ़ कयो वियो आहे। राति जी ऊंदाही में हमलो कंदड़ भारतीय बोज़लाणे हमले जो ॾींहं जी रोशनी में भरपूर जवाब ॾिनो वियो आहे। अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त भारतीय मीडिया पारां पाकिस्तान जे भारत ते हमलनि जो एतराफ़ कयो वियो आहे। भारतीय मीडिया पठानकोट एयरबेस पहुंच ऐं जम्मू एयरबेस ते पाकिस्तानी हमलनि जो एतराफ़ कयो वियो आहे। राति जी ऊंदाही में हमलो कंदड़ भारतीय बुज़दिलाणे हमले जो ॾींहं जी रोशनी में भरपूर जवाब ॾिनो वियो आहे। अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त भारतीय मीडिया पारां पाकिस्तान जे भारत ते हमलनि जो एतराफ़ कयो वियो आहे। भारतीय मीडिया पठानकोट एयरबेस पहुंच ऐं जम्मू एयरबेस ते पाकिस्तानी हमलनि जो एतराफ़ कयो वियो आहे। राति जी ऊंदाही में हमलो कंदड़ भारतीय बोज़लाणे हमले जो ॾींहं जी रोशनी में जवाब ॾिनो वियो आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं हिन अहम ख़बर जे हवाले सां त भारतीय मीडिया पारां पाकिस्तान जे भारत ते हमलनि जो एतराफ़ कयो वियो आहे। भारतीय मीडिया पठानकोट एयरबेस पहुंच ऐं जम्मू एयरबेस ते पाकिस्तानी हमलनि जो एतराफ़ कयो आहे। राति जी ऊंदाही में हमलो कंदड़ भारतीय बोज़दिलाणे हमले जो ॾींहं जी रोशनी में भरपूर जवाब ॾिनो वियो आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं। भारतीय मीडिया पारां पाकिस्तान जे भारत ते हमलनि जो एतराफ़ कयो वियो आहे। भारतीय मीडिया पठानकोट एयरबेस पहुंच ऐं जम्मू एयरबेस ते पाकिस्तानी हमलनि जो एतराफ़ कयो वियो आहे। राति जी ऊंदाही में हमलो कंदड़ भारतीय बुज़दिलाणे हमले जो ॾींहं जी रोशनी में भरपूर जवाब ॾिनो वियो आहे। अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त भारतीय मीडिया पारां पाकिस्तान जे भारत ते हमलनि जो एतराफ़ कयो वियो आहे। भारतीय मीडिया पठानकोट एयरबेस पहुंच ऐं जम्मू एयरबेस ते पाकिस्तानी हमलनि जो एतराफ़ कयो वियो आहे। राति जी ऊंदाही में हमलो कंदड़ भारतीय बुज़दिलाणे हमले जो ॾींहं जी रोशनी में भरपूर जवाब ॾिनो वियो आहे। इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं। असांखे टेलीफोन ते ज्वाइन कयो आहे सीनियर तर्जुमेगार सिद्दीक़ साजिद साहब। जी सिद्दीक़ साहब, भारतीय मीडिया ने भी एतराफ़ कर लिया है कि पाकिस्तान ने हमला किया है, इस हवाले से क्या कहेंगे आप? जी बिल्कुल, भारतीय मीडिया भी अपनी जो फौज की तबाही है, बर्बादी है, उसका एतराफ़ कर रहा है और ये तस्लीम कर रहा है कि न सिर्फ कंट्रोल एंड वर्किंग बाउंड्री बल्कि भारत के अंदर घुसकर उसको मारा गया है। उसकी मुतअद्दिद एयर बेसेस जो हैं वो तबाह कर दी गई हैं और भारतीय मीडिया ये कहता हुआ नज़र आ रहा है कि भारतीय फौज अगर अपनी एयर बेसेस को नहीं बचा सकती तो अपनी जनता यानी कि अवाम को क्या बचाएगी। और उन्होंने कहा कि पाकिस्तान ने मुख्तलिफ जो एयर बेसेस हैं, एयर फील्ड हैं, वो मुकम्मल तौर पर जो है वो तबाह कर दी हैं और ये पाकिस्तान की जानब से 5.5 घंटे हो गए हैं इस ऑपरेशन बुनियादन मरसूस को शुरू हुए और पाकिस्तान की पेशकदमी जारी है। भारत का जो मवासलाती और दिफाई निज़ाम है मुकम्मल तौर पर मफलूज हो चुका है। इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, इलेक्ट्रॉनिक वारफेयर सिस्टम में भी उनको शिकस्त का सामना है और पाकिस्तानी जो फोर्सेज हैं मुसलसल कामयाबियाँ हासिल कर रही हैं। हमारे जो तैयारे हैं वो मुसलसल सज़ा में हैं और अब तो यहाँ तक बता दूं कि
جو احمد آباد جو گجرات کا علاقہ ہے، مودی کا اپنا حلقہ، وہاں پہ جو ہے وہ ڈرون فضا میں ہیں، دہلی میں ڈرون فضا میں، اور چینی میڈیا نے ابھی یہ کہا ہے کہ پاکستان نے ایک اور بھارتی طیارہ مار کرایا ہے اور اس کے پائلٹ کو گرفتار کر لیا ہے، لیکن ابھی اس کی تصدیق پاکستانی میڈیا نے نہیں، پاکستانی جو سیکورٹی حکام انہوں نے نہیں کی ہے، البتہ چینی میڈیا اس بات کا دعویٰ جو ہے وہ کر رہا ہے۔ دوسری طرف لائن آف کنٹرول کے اوپر بھی بھارت نے جب جارحیت کی، پاکستان نے وہاں بھی بھرپور جو ہے وہ جواب دیا، اور جو ہے وہ کئی بھارتی جو چیک پوسٹ ہیں وہ تباہ کر دی، ان کا بریگیڈ ہیڈ کوارٹر تباہ کر دیا، بٹالین ہیڈ کوارٹر تباہ کر دیا، کوئی کمپلیکس ہے لائن آف کنٹرول پہ وہ تباہ کر دیے ہیں۔ تو یہ سلسلہ جو ہے ابھی تک جاری ہے، کیونکہ ادھم پور میں بھارتی ایئر بیس تباہ ہو گئی، بٹھنڈا میں ہو گئی ہے، سرسرا میں ہو گئی ہے، تو اور اسی طرح ان کو جو پاک فضائیہ ہے، پاک فضائیہ نے جو انڈیا کی ملٹری کا سیٹلائٹ سسٹم تھا اس کو ہی جام کر دیا، جو بہت بڑا دھچکا ہے ان کے لیے۔ پھر ان کے لیے جو ان کا جو ایئر ڈیفینس سسٹم تھا S-400 جو کہ انہوں نے روس سے لیا تھا $1.5 ارب کا، وہ جو ہے وہ بھی ملیامٹ کر دیا گیا ہے، اس کو بھی پاکستان ایئر فورس کا JF-17 تھنڈر تھا، تو ہائپرسونک میزائل کے ذریعے اس کو جو ہے تباہ برباد کر دیا گیا ہے۔ تو پاکستان کا جو جوابی وار ہے وہ جاری و ساری ہے۔ آپریشن بنیان المرصوص کے تحت وزیر اعظم شہباز شریف نگرانی کر رہے ہیں، آرمی چیف کر رہے ہیں، اور اب سے تھوڑی دیر بعد جو ہے وہ نیشنل کمانڈ اتھارٹی کا بھی اجلاس ہونے جا رہا ہے۔ اگر بھارت کی جانب سے کوئی اور حرکت کی جاتی ہے تو پھر ہمارے جو ایٹمی اثاثے ہیں، ہمارا جو میزائل پروگرام ہے، اس کی جو صلاحیتیں ہیں وہ بھی ہم اپنے دفاع کے لیے استعمال کرنے کے لیے مکمل طور پر تیار ہوں گے۔ ہماری نظر ہے کیونکہ بھارت جو ہے وہ کسی بھی قسم کی جارحیت دوبارہ کر سکتا ہے، تو اسی وجہ سے ہماری جو فورسز ہیں مکمل طور پر جواب دینے کے لیے تیار ہیں، اور انہوں نے دشمن کی توپوں کو نہ صرف خاموش کرایا ہے بلکہ جو ان کی پوسٹوں کی تباہی کے آپ مناظر ہیں، مختلف ویڈیوز جاری ہوئی ہیں، وہ آپ اپنے ناظرین کو دکھا سکتے ہیں کہ کس طرح جو ہے وہ بھارتی فوج کا نقصان ہو رہا ہے، اور خود بھارتی میڈیا اس کا اعتراف کر رہا ہے۔